अस्सलाम वालेकुम संगत कीअं ठीक ठाक तव्हांखे ॿुधाईंदो हलां अमीर माइटनि में केरु ग़रीब न थी हक़ीक़त को छा कयो न पोइ इनखे यानी मुख़्तलिफ़ तरीक़े जा टोक मज़ाक इन ते कंदा आहिनि। ग़रीबी त अलाह जे तरफ़ां आहे, जेको रोज़ी ॾियणु रब जो ज़ात आहे, कंहिंखे थोरो कंहिंखे घणो। बहरहाल यानी जेको ग़रीब आहे इनखे अजीब क़िस्म जा टोक कंदा, यार महिनत कोन थो करे, हिन जो संगत ख़राबु आहे, जुआ थो खेॾे, यानी हज़ारे टोक हूंदा। माउ पीउ जो पिटियल आहे, बाबा तव्हांखे अलाह सां ई ॾिनो आहे, हू बि कोशिशि त करे थो न। केरु चए थो यार मां ग़रीब थियां? तव्हां पाण ॿुधायो, केरु सोचे यार मां ग़रीब थियां? नफ़ा नुक़सान रब जे हथ में हूंदा आहिनि। कंहिंखे ईअं न टोकियो। अज़ीज़ आहे, दोस्त आहे, केर बि आहे, ग़रीब उनखे अलाह सां ई कयो आहे। तव्हांखे अमीर अलाह सां ई कयो आहे। ॾियण वारो रब जो ज़ात आहे। रब सां ई ॾिए थो बि देरि न आहे, खसे थो बि देरि न आहे। इन लाइ एहतियात कयो, पंहिंजनि जो, परायनि जो, दोस्तनि जो, ओड़े जो, पाड़े जो, सभिनि खे अलाह रोज़ी ॾींदो।